असां पाण भी खरीद करे सघूं था। तव्हांखे संग ई मिलंदो। लेखे त दिल सां क़बूल कयो आहे मां। जी नियत में अहिड़ी का बि ॻाल्हि न हुई। इहो ई वॾो कमु यकीन कर नामुमकिन आहे। अब जी सूरत अख़्तियार कंदो। हू इनकार करे छॾियो। ककनि ते सव संग ककर जी भेण जो संग उन करे घुरियो। पूंज खे विसारण। दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारी एपिसोड में मंसूर खान जो छा थींदो। मंसूर खान जंहिं छोकिरी सां प्यार कंदो हुयो उहा त हाणे मुराद वारनि खे मिली रही आहे, यानी कूंज फ़ैसिलो थी वियो। हाणे मुराद वारा इहा छोकिरी कंहिंजे लाइ वठंदा, सोढल जे लाइ या मुराद पाण शादी कंदो या अली खान खे या पीरल खे परणाईंदा इन छोकिरी सां। आख़िर अॻिते छा इन ड्रामे जो रिज़ल्ट निकिरण वारो आहे, अॼु इहा वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा, शायदि खोसो विलाग यूट्यूब चैनल खे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मुराद वारा इहो संग कोन वठंदा। अॻिते हली जेको आहे इहो संग जेको आहे मंसूर खान खे मिलंदो ऐं मुराद वेही सोचींदो त मां पंहिंजी भेण त चलो मां ॾिनी फ़ैसिले में उन्हनि खे, वाह ठीकु आहे। मंसूर खान असांजे लाइ हेॾी इज़त कई, फ़ैसिलो कयो। मंसूर खान जंहिं छोकिरी सां मोहबत कंदो उहा छोकिरी बि असांखे फ़ैसिले में वठाए ॾिनई, लेकिन पाण कुझु बि कोन, हू असांजी इज़त कंदो आहे। पोइ इन जे करे मंसूर खान खे वञी चवंदो मुराद इहा छोकिरी असां नथा वठूं, इहो रिश्तो तूं वटि, तूं ई शादी कर ऐं इहा जेको आहे न असां पाण तोखे वाजिबानी चऊं था, इजाज़त ॾियूं था कूंज खे तूं वटि। अहिड़े हिसाब सां मंसूर खान चवंदो न फ़ैसिलो थी वियो सो थी वियो। मंसूर खान त मजबूर आहे वीचारो, छा करे, फ़ैसिले खे ज़बान खे पाणी बि त ॾियणो आहे न। इहा मुराद वारा छोकिरी कोन वठंदा। ॾिसजो तव्हां मंसूर खान खे फिरी गिरी इहा छोकिरी वापसि मिलंदी।